अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो न्यूज़ नाउ। कश्मीर में ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया नाज़रीन त कश्मीर में पाणीअ जे वारे तां ॿ सॻा भाइर पाण में विड़ी पिया आहिनि। ॿिन्हिनि हिक ॿिए मथां फायरिंग करे ॾिनी आहे। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां कश्मीर में शेयर कयूं पिया, जिते पाणीअ जे वारे तां ॿ सॻा भाइर पाण में विड़ी पिया आहिनि। ॿिन्हिनि हिक ॿिए मथां फायरिंग कई आहे। नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। इकरार गुल फराज़ असां सां लाइन ते मौजूदु आहे कश्मीर मां। इकरार वधीक आगाह कजो हिन वाक़े बाबति। आसिफ अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं ही 3 ॾींहं पहिरियां मोर्चा बंदि हुया, ॿई भाइर सका, जेको अॻाणो टाउन चेयरमैन आहे इसरार अहमद खोसो ऐं एहसान अहमद खोसो, जंहिंमें ज़मीन जे तनाज़ो ते झेड़ो हलंदड़ हुयो। अॼु पाणी जे सुबुह जे वारे ते जंहिं बावजूदि अंधाधुंध फायरिंग कई वई, जंहिंमें एहसान अहमद खोसे जो पुटु जावेद अहमद खोसो मथे में गोलियूं लॻण सबबु फौत थी विया, जंहिंमें इसरार अहमद खोसे जे तरफ़ां हुनजो भाउ ऐं 3 जेका नौकर आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। इन इतलाह बावजूदि वाक़े वारे हंधि पुलिस पहुती आहे, जिते पुलिस ज़ख़्मियुनि ऐं लाश खे सिविल अस्पताल खणी आई ऐं सिविल अस्पताल में अमलो न हुजण जे करे जेका ज़ख़्मी हुआ उहा तड़पंदा रहिया। उन्हनि खे रहींदर सां रेफर कयो वियो आहे ऐं हिन वक़्त जी फेयरिंग आहे उहा फेयरिंग हलंदड़ आहे। फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। इकरार गुल फराज़ अपडेट्स ॾेई रहियो हो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन शेयर कयूं पिया तव्हां सां त कश्मीर में पाणीअ जे वाइरे तां 2 सॻा भाइर पाण में विड़ी पिया आहिनि। जुड़िया रहो न्यूज़ नाउ संगत।